काछो रुगो तारीख़ी विरसनि जे हवाले सां ई नथो सुञातो वञे, मगर काछे जी धरती ते केतिरा ई अहिड़ा लाज़वाल किरदार अॼु बि मौजूदु आहिनि जिन पंहिंजी पंहिंजी फील्ड में पाण मल्हाए पंहिंजी हिकु मुनफ़रद हैसियत मञाए वरिती आहे। उन्हनि किरदारनि में काछे जूं औरतूं कंहिं बि हवाले खां पोइते न आहिनि। जेतोणीकि काछे वासियुनि जी क़िस्मत में हमेशह ॾुकार वारी सूरत हाल रही आहे। माण्हू बुखनि खां पाह थी लॾपलाण करे वञनि था, मगर जेकी पंहिंजनि अबाणनि कखनि खे छॾे नथा सघनि, उन्हनि ख़ानदाननि वटि फ़क़ति ऐं फ़क़ति औरतुनि जो ई सहारो बाक़ी बचे थो। छाकाणि त काछे जी अॾोल औरत पंहिंजो रत सत ॾेई बि ख़ानदान जो गाॾो गेलण जो ॾांव रखे थी। मर्द मुजाहिद वांगुरु हर वक़्तु कम में रुधल रहंदड़ हिननि काछेवासी औरतुनि जे हौसले जी हद इहा आहे त कॾहिं बि इहा शिकायत नाहे कई त उहे ॾुखियूं आहिनि या सुखियूं। दबकी ठहन जनी माया कर टोपा ने जनी बर्थदा वक सग्या ठाहे नी ये सब काम माया करन जनी माया दे मथे बार घना माई दे मथे क्यों है बार होने कड़ा? हां माया दे हे बासा रे कान ही रोजगारी बहरारी दा इलाका है ना जमीना गैरा बादन केड़ा काम करूं सा मुसाले बेचारे क्या करन जेको थींदा ने त करें दे नहीं थींदा त बेचारे औरतां दे मथु भी बार है ना। अच्छा यो करो पीछे जे दूर पे मिलन वो केदे वजन यो अपना घर दा कारोबार है। घर दा खर्चा? हाँ घर दा खर्चे साबुणे सरफे सजा घर दा चाह पानी थी वे सब मर्स माण्हू दे हथ कोनी त माया साफ करें जो सारा गुरबा ते बा तमाम सक घणी हाँ कोनी सक वास कानी का माने मर्द माण्हू नी बदल कोनी ना ना मर्द माण्हू च बदल कनी असा अपना घर दा मसला आप करें जो हाँ 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 कने करे तुसा का पुरो वेने दन ना पर के नहीं वेंदे पुरंदे भी न पर ना बा खुशी ना आप देंदे उन्हें ना तो पीछे ठया शादी है यहाँ आए गमीए देवाने सब का कारोबार सजे है ना दुनियाई असा सब संभलें जो हाँ हाँ। काछे में औरतुन जी अक्सरियत पीशमा वाण नोड़ी तड़ा तोरियूं ठाण में कमाल जो फन रखे थी। पीश जेका बलोचिस्तान मां काछे जे वाही पांदी तोड़े टंडो रहीम खान वारन इलाइकनि ताईं पहुचे थी, जितां काछे वासियुनि खे फी मण 1200 रुपयनि खां 1400 रुपयनि ताईं ॾिनी वञे थी, जंहिंमां 3 किलो वाण तयारु थिए थो। पीश मां वाण नोड़ी तयारु करण वारो मरहलो न रुगो ॾुखियो हुजे थो पर तमामु ॾिघो पिणु हुजे थो, जंहिंमें काफ़ी वक़्तु ज़ाया थी वञे थो। सभ खां अवल पीश खे सननि तंदनि जहिड़नि टुकरनि में अलॻि कयो वञे थो, जंहिं बाद पाणी में पुसाए कुझु कलाकनि लाइ सुकण लाइ रखियो वञे थो। जॾहिं पीश सुकी वञे थी तॾहिं उनखे कुटियो वञे थो त जीअं नरम थी सघे, जंहिंखे वरी ॿीहर सुकण लाइ रखण बाद नोड़ी खे वटियो वञे थो। अवल सिंधूं था पोइ कुटूं था वटूं था घड़ूं था गिणी में हलायूं था उस में पकूं था ये कार कम कयूं सॼे ॾींहुं बच्चा था पालूं। रोजगार अहिड़ो आहे ॿियो रोजगार को कोन्हे? ना ना को कुझु कोन्हे, इहो ई कमु सिखिया बस इहो कमु। पोइ इनमें बचत थिए थी? हाँ बचत थियो 300 400 इहो थियो रोजगार। घणा टाइम सॼे ॾींहुं बच्चा था पटनूं रोन था सॼे ॾींहुं ॾींहुं रोजगार कुझु बि कोन्हे, मर्द माण्हू खे बि कम ई कोन्हे, छा करूं? तव्हां कमु कयो? पाणी बि कोन्हे, वो परे खां गॾहनि ते भरियो आहियूं। माना ही कमु बि कयो पाणी वारो बि कमु कयो? पाणी बि कयूं, झरी के मथे ते खणूं वाण पकूं पाणी ते वञूं था। तो मर्द छा था कनि तव्हांजा? मर्दनि खे कम ई कोन्हे, छा करनि था? बीमारी बड़ी ॿारनि जो ख़र्च सभु तव्हां कयो? सभु कयूं था, लाचार आहे मजबूर आहे, बचा अथसि चाह करे ॾियूं भाॼी इन ते गुज़रान छा कयूं था, लाचार आहे। ॿारनि खे सेखारे थो नंढनि खे? हा नंढनि खे त सेखारूं था,
असांजी मुड़ुस त मरी वियो पोढ़ा अथसि ॿार बचा आहिनि लाचार कम सोलो आहे ॾुखियो आहे ॾुखियो आहे सालो कमु सालो हो तूं त ॼाणी थो तूं उस ते आयो हिते फिरो फोटू कढियो साला पघर कोन थियो असां त कार कम कयूं था रोज़गार कुझु कोन है लाचार बच्चा था रोवन किथां अचे थी इहा पेश अदा टंडरा खां मोरे खां एकदम अचे थी एॾां केतिरे में तव्हांखे मण मिले थी मण भाउ असांखे महांगी मिले थी अदा असांखे को बि नफ़ा नथो थिए बेरोज़गारी आहे नोड़ी ॾिसो था इहो पिया ठाहूं हला खे पार तादा ॾिसी थो पाण असां ग़रीब आहियूं कुटंदासीं वरी वटींदासीं अदा वरी पकंदासीं उनखे पाणी विझी कलर विझंदासीं थोरो घणो वरी पंहिंजे गुज़र जे लाइ वरी नोड़ियूं सफ़ा कंदासीं वरी ॿधंदासीं सभु कुझु आहे महिनत उन में केतिरो टाइम लॻे थो घणो घणो ॿार वारा वीचारा ॿारनि खे पिटाए रोआरे वीचारा कमु था कनि अलाह खे ॿियो पार तादा असांजो कमु इहो अथव ॿी का रोज़ी कोन्हे छा कोन्हे रोज़ी काछे में ॾिसी थो था आहे को रोज़ी कुझु बि कोन्हे अलाह पंहिंजो नहीं करे थो अदा थोपो थिए थो न त बसि अच्छा पोइ ही ॿार बचा पैसा वग़ैरह मिलनि जेके आहे उहो काॾे कयो असां ॿारनि खे पिया खारायूं काॾे कयूं था ॿारनि खे खारायूं था अदा चांहि अदा पाणी आहे बचा रोअनि था खपाइनि था पीश मां वाण वटण दौरान औरतुनि जे हथनि जा रंग सावा थी वञनि था जे बाद वटियल वाण खे हथरादू ठाहियल घरड़ियुनि में आणे पक ॾिनी वञे थी ऐं बाद में सुकण लाइ छॾियो वञे थो जॾहिं वाण सुकी वञे थो तॾहिं उनखे खरड़ो ॾिनो वञे थो जीअं उहो साफ़ सुथरो थी वञे जंहिंखां पोइ वरी वाण जा नोड़ा ठाहिया वञनि था हिकु नोड़ो लॻभॻि 1 किलोग्राम जो हुजे थो जंहिंखे बाद में मार्केट में आणे विकिरो कयो वञे थो काचेवासी औरतूं वटियल वाण शहर जे मार्केटुनि में विकिरो करण बजाए मक़ामी दुकानदारनि खे फी किलो 50 खां 60 रुपया सस्ते अघनि ते विकिरो कनि थियूं ऐं उहे दुकानदार वरी उहो साॻियो ई वाण शहर जे मार्केटनि में महांगे अघ ते यानी 90 खां 110 रुपयनि ताईं विकिणी मुनाफ़ो कमाइनि था इहा वञी दुकानदारनि खे ॾियूं था वठनि था वठनि न वठनि था त मोटी अचूं था वरी ॿिए चकर घुरनि था चए असां वाण वठंदासीं पोइ ॾियूं था ईअं करूं था दुकानदार किथां जा हितां जा हा असांजा आहिनि शहर में माना केतिरो तव्हांखे बचत थिए थी हिकिड़े मण ते बचत थिए 180 अदा वेरे में वध थियनि था 1000 रुपया 13 साला वो फीस आहे वाण खे अघु ई कोन्हे वाण खे अघु कोन्हे छो नथो थिए अघु नथो थिए न वाण महांगो थिए न खणूं वञूं था जो खपनि त न त मोटी रखे छोड़े छॾाईंदासीं बच्चा था रोअनि क्यास था पवनि छा कयूं वेठी रोऊं था काछो नथा वसे छा कयूं बसे न तो छॾियो छो नथा छॾियूं छा कयूं भला अदा छा कयूं लाचार आहे मजबूर आहे भाॼी था भुलू त रोअनि था भाॼी ॾे चांहि ॾे किथां हुनियूं वाण वटींदड़ अक्सर औरतूं पीश जी दज़ धूड़ सबबि साह जे बीमारियुनि में मुब्तला आहिनि जेकी घर जो गाॾो हलाइण समेत पंहिंजो इलाज कराईंदियूं रहनि थियूं काछे अंदरि पीश मां वाण ठाहिण वारो फन गुज़िरियल केतिरनि सालनि खां जारी आहे उहो ई सबबु आहे त न रुॻो अधरोट ऐं जवान औरतूं पर नींगरियूं पिण वाण वटण वारी किरत सां लॻल रहनि थियूं पर हिन में बीमारी कोन दज़ धूड़ मिटी अदा छो नथा थियनि बीमारी बि थिए थो खंघ थिए थो ॿारनि खे लेस थिए थो अदा इहा दज़ी वठनि था ॿार मायुनि खे कच्छ में आहिनि झोलियुनि में आहिनि ॿियो कम पंहिंजा करनि था लड़ूं था अदा सॼो ॾींहुं लड़ूं था 12 वॼा राति जो बि यको कुट सिंध पक ॿारनि खे सुम्हारो वार नोड़ी पीश सॼो ॾींहुं पियो असांजो इहो कमु थो हले था बीमारी नथी थिए धूड़ हिनजी हा थींदो ॿारनि खे लेस खंघ बुखार दस्त उल्टी
हिन जे करे ॿार न खे छा जे करे थिए थो? ॿार दवा मुंहिंजे भरिसां वेहे थो, धुड़िया फीश कुटूं था, दज़ी था पवनि, वण था पकूं बा, दज़ी था पवनि, सेला थो अचे, थधि में कलर गलोऊं था, नोड़ी भेजायूं था, ॿार भरिसां वेहे मुंहिंजो, त उनखे थधि थिया आहिनि। हलो छा कयूं भला? छा करे सरकार तव्हांजे लाइ, छा करे जेकॾहिं कुझु करण? सरकार कुझु न कोन कयो, 3 साल 4 साल काछो कोन्हे, 1 साल थिए वसे थोरा थींदो फसल बस, असां लाइ ना हक़, मरी था वञूं, सरकार असां लाइ कुझु कोन कयो अथई। उस में थधी पेन मूंखे ना हक़, छा कयूं भला? बचनि जो रोज़गार आहे, घर जो कमकार माना बच्चन जो माल वजिया जो असां कयूं था, जेको टोपो टंगड़ असां मर्दनि जा लाभार बि करायूं था, जेकी ॻाल्हि लाभार बि असां कयूं था। हा फुटियूं तुंडियूं लाभार कयूं, पोइ मर्दनि खे आख़िर त असां ई मदद कराईंदासीं न, हो जे एकल वसूरा हूंदा त न। पोइ मर्द छा कंदा आहिनि? मर्द बसि जंहिंसां असां गॾिजी हलनि, जेको उन्हनि खां पुॼंदो कंदा न, त ॿियो वरी असां बि कंदा आहियूं। कहिड़ो कमु कंदियूं आहिनि औरतूं काछे में? तक़रीबन काछे में जेको आहे नाल चंदसि फसल जो, घर जो इहो कयूं था, बच्चनि जो, बच्चा नंढड़ा ॾोटा पोटा उन्हनि जो त वॾियूं असां संभालींदासीं। गुज़र सफ़र कीअं थो थिए पोइ? बसि मिड़ई जहिड़ो साह गुज़ारी पिया, ॾुख सुख वक़्तु गुज़ारी पिया, ॾींहुं खाऊं त राति लाइ सोचूं था, राति खाऊं त ॾींहं लाइ सोचूं था। एॾी गुरबत? हा न एॾी गुरबत आहे न। पोइ हीउ जेको वाण पीश जो कमु आहे इहो बि ॾुखियो आहे, त इहो बि कयूं था। कीअं ॾुखियो आहे? कीअं ॾुखियो आहे? उनमें कुटे सटे उन्हनि खां वठि, मिसाल माण्हुनि खां अधु जो अधु फ़ाइदो वठनि, असां लाइ त बचत आहे ई कान। अधु कीअं माना? ॾिस वठी जा हिकिड़ो मण वठी अचनि 1000 में, असांखे 1500 ॾियनि, त इन्हनि खे बचत उन्हनि खे आहे न, असांखे त कुझु कोन बचत थियनि। तव्हांजो उहो खपायो त को तव्हांखे बचत न? उनखे इहे बसि 200 300 बचंदा, बचनि पूरो मस आहे। काछे अंदरि वाण वठण वारे कम खां सवाइ औरतुनि जी हिकु अक्सरियत सॼो ॾींहुं रिलियूं ठाहिण, भर्थ भरण, डबकियूं ठाहिण, टुक वारो कमु करण में मसरूफ़ रहनि थियूं। आई कढ़ाई दस्तकारी जो कमु 3 छोकिरियूं आहिनि, पढ़ाईंदी आहियां, उन्हनि खे सेखारींदी आहियां, क़ुर शरीफ़ पढ़ाईंदी आहियां, 8th ताईं उन्हनि खे पढ़ाईंदी बि आहियूं। हथ जो कमु ऐं कुरेशिया ऐं सिलाई कटाई ऐं इहो सभु माना हुनर जेको थींदो आहे, अरलियूं वग़ैरह, सुरोको कमु सभु कुझु सिखंदियूं आहिनि। अच्छा, काछे में अमूमन औरतूं छा कहिड़ो कमु कंदियूं आहिनि? जेको दस्तकारी जो माना हथ जो हुरमचो थियो, कची सुई थी, माना कुरेशिया थियो, आर जो कमु। तव्हां किथां सिखियो? मां घर में ई सिखी आहियां। हा बा, मुंहिंजा पंहिंजा घर जा माण्हू सभु उस्ताद हुआ न, इन हिसाब सां सिखी आहियां। हिकिड़ी छोकिरी केतिरे टाइम में सिखी सघे थी? साल जो कोर्स हूंदो आहे। हा, छा फी आहे हुनमें? बसि उहा सफ़ा टेंड थी वेंदी आहे। इलाही फी केतिरी आहे हुनमें? फी का बि कान्हे, पहिरें हुई पर हाणे चवनि था गुरबत जे करे कोन थियूं ॾियनि। मां ईअं थी पढ़ायां, BRC जे तरफ़ां मूंखे पघार मिलंदी आहे 12,000 हाणे थी आहे। अच्छा, हा। हिते छा माना ॿियो कमु कहिड़ो? बर्थ वग़ैरह? एप्लिक, हा एप्लिक जो थींदो आहे कमु। इहो टुक हूंदो आहे चोलनि ते ऐं विहाणनि ते, दस्तरखाना थींदा आहिनि जेके इहे रलियूं थियूं। ॿियो माना कुरेशिया जो कमु, आर जो कमु। उहो छा आहे माना? माना इहे आर हणूं था न, जीअं बेग आहे, जीअं दस्तरखानो आहे, इहो कमु हुन जी वट खे लॻंदो आहे। हा। ॿियो त इहो हुरमच। उहो छा आहे? माना कचो पको बहिराड़ी जो कमु, शीशा वग़ैरह इहे सभु जेको माना थींदो आहे न, उहो सभु कमु थींदो आहे हिते। हिकु रिली ठाहिण में खेनि 1 खां 2 महीना लॻनि था। रिली ठाहिण लाइ कपिड़ो वठी उनखे कटे टुकड़ा ठाहिया वञनि था, जिन खे वरी विचां कटे 2 अलॻि रंगनि खे मिलाए हिकु कप ठाहियो वञे थो। बाद में ॿिन्ही खे हिक ॿिए सां मिलायो वञे थो।
रिली ठाहिण लाइ मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं जहिड़ोक पखो, गिलास, आईनो, बदक, नांग, मोर, मच्छी, जहाज़ ऐं ॿियूं डिज़ाइनूं पसंदि कयूं वञनि थियूं। जॾहिं त पासनि खां वरी अलॻि डिज़ाइन ठाही वञे थी, जंहिं बाद पासनि खां रंग बिरंगी पटियूं लॻाए तॾे ते रखे ॿई पुड़ रलाए सिलाई शुरू कई वञे थी, जंहिंमें 10 खां 15 ॾींहं लॻी वञनि था। हिक रिलीअ ते टोटल ख़र्च 1000 रुपया थिए थो, जॾहिं त तयारु थियण बाद 1500 खां 1800 रुपयनि ताईं विकिरो थिए थी, जंहिंसां गॾु विहाणो पिणु हुजे थो। के औरतूं वरी मुल्ह ते रिलियूं सिबी ॾियनि थियूं, जंहिं एवज़ उहे 500 रुपया वठनि थियूं, जंहिंमें सामान मालिक जो हुजे थो। रिलियूं था सिबियूं ऐं बर्थ था हणूं, मशीन था हलायूं, जेको महिनत असां खां वाधारो ॿियो माण्हू करे कोन थो, असां घणो ई था कयूं महिनत। अच्छा, माना ख़ासि तौर ते कहिड़ो कमु कयो तूं? ख़ासि तौर ते असां मां त रिलियूं थी सिबां बा। अच्छा, मां हिकिड़ी रिली जेका सिबण में तव्हांखे घणा ॾींहं था लॻनि? रिली में बा घणा था लॻनि, हा 2 हफ़्ता, महीनो ईअं, हा ईअं थिए थो बा। अच्छा, ऐं ख़र्च घणो थो थिए उन रिली में? रिली में कपिड़ो नओं था वठूं त पोइ घणो थो ख़र्च थिए, ऐं जे पुराणे कपिड़े में था सिबूं त पोइ उन में थोरो थो ख़र्च थिए, रुॻी रील था वठूं। पुराणो कीअं, नओं कीअं, माना ओ नओं कपिड़ो वठूं था बाज़ार खां, हा पुराणो जेको पंहिंजो लथी पथी जो आहे उहो था सिबूं, माना जेके कपिड़ा हा हंडाए छॾियूं था पोइ लाहे उहे था सिबूं। अच्छा, अकेलो माण्हू रिली सिबे थो या घणियूं गॾिजी पाण में तव्हां सभु? न असां हिकिड़ी माई जुदा, पंहिंजो जुदा सिबे, हा हिकिड़ी माई जुदा। त पोइ हाणे उहो जेको रिली ठही वई, हिकिड़ी तयारु थी वई, पोइ उनखे खपायो घणे में? ओ 1000 में बि खपायूं था, 1500 में बि ॾिठे ते आहे, 1200 में बि खपायूं था, 2000 बि खपे, सुठियूं 2000 3000 खपायूं था, पोइ महिनत ते आहे न बा। अच्छा, जेका 1500 में खपायो था उन ते ख़र्च घणो थियल हूंदो तव्हांजो? ख़र्च असांजो थिए थो बा घणो, 1000 खां मथे थो ख़र्च थिए, 1200 असांखे 200-300 रुपया। हा असांखे 400 या 300 था फ़ाइदो पए। पोइ उहो पैसा जेके बचनि था उन्हनि मां छा था कयो? उहे बचल खे था ॾियूं, ॿियो किथे था कयूं, माना घर जो ख़र्च? हा घर जो ख़र्च था कयूं। जेकर तव्हां इहो कमु न कयो त पोइ बसि वांदा वेठा आहियूं न, पोइ ख़र्च कीअं हले घर जो? अलाह पियो थो ॾिए, मर्द माण्हू वीचारा वांदा वेठा आहिनि, इहो वञी थिए त कनि, न त वीचारा वांदा वेठा आहिनि, बाक़ी सॼो कमु औरतूं कनि। हा केतिरी महिनत थिए थी, केतिरो ख़र्च थिए थो हिकिड़े ते? ख़र्च ईअं कीअं थो थिए? विकिरो थिए थो 4000 5000 रिली खपायां थी हींअर बि। हाणे रिली ते ख़र्च घणो थो थिए? माना 1500 2000 ख़र्चो आहे, 3000 ईअं माना बचत आहे। अच्छा, हिकिड़ी रिली केतिरे टाइम ते सिबी था वञो, माना घणा ॾींहं लॻनि था उनखे? उनखे ॿिया बि असांखे कम आहिनि न, बसि उन में लॻी थो वञे, माना 5-6 महीना लॻी था वञनि हिकिड़ी रिली में। डिज़ाइन कीअं तव्हां डिज़ाइन में ईंदी आहे? डिज़ाइन लाज़मी माण्हू कयो आहे त हाणे सम्झी थो सघे। छोकिरियूं काफ़ी कुझु मूंखां एतिरियूं सिखी वियूं आहिनि जो 5-6 छोकिरियूं हींअर बि माहिर आहिनि, तमामु घणो कमु कनि थियूं मूंखां वधीक हींअर। न, हिकिड़ी रिली जो आइडिया तव्हां कीअं थो अचे त हिनखे ही डिज़ाइन ठाहिणी आहे या मार्केट में ही विकिरो थींदी घणो? हा बा, असांखे कुझु इहो मिलनि था न ऑफर, ऐं डिज़ाइनर कढी बि ॾियनि था असांखे त ही कलर मिलायो, हीअं कयो, असांखे ही खपनि। अच्छा, ॿाहिरि किथे वर्कशॉप थियनि था या प्रोग्राम थियनि था, उते तव्हां जो वञणु थियो? हा, सेवण वई आहियां मेले ते, इस्लामाबाद लाहौर वई आहियां एक्सपो सेंटर ते। एक्सपो सेंटर? हा एक्सपो सेंटर ते। उते छा खणी वेंदा, कहिड़ो सामान खणी वेंदा? इहो रलियूं, गज वग़ैरह इहे सभु। पोइ उते माण्हू वठनि था, पसंदि? हा, इलाही मुंहिंजी माना सेल थी हुई हिते। तव्हां हिन फील्ड में छो आयो, माना छा आहे? गुरबत जे वजह सां, मुंहिंजो घर वारो माज़ूर आहे, इन हिसाब सां माना जेको कुझु हुयो उनजे पुठियां वियो हलियो, उनजे करे मुंहिंजो हिमत करे पंहिंजो पाण कमायां, ॿिए जो मुथां छो कयां, इन करे पंहिंजे पुटनि खे तालीम ॾिनमि। माशाअल्लाह हींअर मुंहिंजा जवान आहिनि, कमु पिया था कनि। माना काठे जी औरत जेका आहे उहा हिमत भरी आहे। हूअं बि मां पंहिंजे छोकिरियुनि जेके बि हींअर 400 450 छोकिरी कढी चुकी आहियां हींअर ताईं, 2001 खां वठी मां शुरू आहियां।
काछे वासी औरतूं बर्थ भरण वारे कम जूं पिण माहिर आहिनि। उहे हिकु चोले जो बर्थ भरण में 20 ॾींहं लॻाइनि थियूं ऐं 500 रुपया मज़दूरी वठनि थियूं। चोले ते कहिड़ी डिज़ाइन हुजणु घुरिजे उन जी चॉइस अक्सर करे बर्थ भरींदड़ औरतूं पाण कंदियूं आहिनि। काछेवासी औरतूं हिकु दॿकी 2 ॾींहंनि में तयारु कनि थियूं, जंहिं लाइ कणिक जे तीलनि जो बंदोबस्तु उन्हनि खे ई करिणो हूंदो आहे ऐं तयारु कयल दॿकी दुकानदारनि खे 25 रुपयनि में विकिरो कनि थियूं। साॻी दॿकी दुकानदार वरी 50 रुपयनि में विकिरो कनि था। पंहिंजो हुनर पिया कयूं, छो त हिते असांखे ॿी का सहूलियत कोन्हे को, ॿियो को हुनर कोन्हे को, इन जे करे पंहिंजी मदद पाण था कयूं। अच्छा, ही दॿकी हिकिड़ी जेका आहे उहा तयारु करण में घणो ख़र्च थिए थो? जी, हिन में 150 ख़र्च थिए थो हिकिड़ी दॿकी? जी जी। अच्छा, पोइ मतिलबु त हिन में 150 ख़र्च थींदो आहे, असांखे ॾींदा आहिनि 300, उन में मतिलबु ॿी दॿकी बची वेंदी आहे। ऐं हिते मतिलबु का सहूलियत कोन्हे को, जेकर हीअ दॿकी भरियूं था त पंहिंजो टाइम बि वेस्ट थो थिए, पर महिनत पंहिंजी आहे ऐं पंहिंजो ख़र्च बि निकिरे थो। जेकर असांखे सरकार मशीनूं ॾींदी त असांजो टाइम बि बचंदो ऐं असांजी सहूलियत बि थी पवंदी। ऐं असांजी इहा अपील आहे त असांखे मशीनूं ॾियनि छा, जीअं असांजी का मदद थिए। अच्छा, काछे में ही जेको हुनर आहे इहो सिर्फ़ु हिते आहे तव्हां वटि या जिथे किथे इहो? जी, हिते आहे सिर्फ़ु। जी, हिते रिलियूं बि सिबनि थियूं, हिते सॻियूं बि ठहनि थियूं, पीच बि वटनि थियूं, हीअ जेके आहिनि बर्थ बि भरनि थियूं छोकिरियूं। हिते सम्झि इलाही हुनर आहे असांजे ॻोठ में, पर जेको आहे त मतिलबु पैसो कोन्हे को, केरु इन हुनर खे अहमियत कोन थो ॾिए। असां ग़रीबनि जे लाइ त इहो हुनर वधीक आहे, पर ॿाहिरि लाइ जेके आहिनि उन्हनि जे लाइ त कुझु बि अहमियत कोन थी रखे। अच्छा, पोइ हीउ विकिरो किथे थिए? हिते पंहिंजे ॻोठ में विकिरूं था। पर जेकॾहिं इहो साॻियो तव्हां शहर में विकिरो कयो त अञा घणा पैसा न मिलंदा? जी जी, घणा पैसा मिलंदा, पर शहर में केरु वठी वञे, केरु वञे त खणी वञे न, केरु कोन थो खणी वञे। मतिलबु तव्हां खां जेको वठे थो उहो बि पंहिंजो फ़ाइदो रखे अॻिते विकिरो? जी जी, हा। बहितर न आहे त तव्हांखे अहिड़ी का सहूलियत हुजे जेको तव्हां उन्हनि सां डायरेक्ट अहिड़ो को सिस्टम हुजे त तव्हां पंहिंजो पाण विकिरो कयो, उन में तव्हांखे बचत सवाई थींदी? जी जी, असांखे बचत। हिन जूं डिज़ाइनूं इहे कीअं ठाहींदा आहियो? तव्हांखे केरु आइडिया ज़हन में केरु ॾींदो आहे? असां पंहिंजे ज़हन में पाण आइडिया ठाहींदा आहियूं। हा, मतिलबु इन दॿकी खे ॾिसंदा आहियूं त हाणे हीअ गुल कीअं थींदो, हीअ कीअं थींदो, पोइ इन में ईअं करे भरंदा आहियूं, पोइ वरी इन खे ईअं वापसि कंदा आहियूं त पोइ हिकु डिज़ाइन थी वञे। ऐं अञा 2-3 डिज़ाइनूं आहिनि, हिकिड़ी दिलि में आहे, हिकिड़ी बदक में आहे, हिकिड़ी मोर में आहे, त सभु डिज़ाइनूं आहिनि। माण्हू कहिड़ियूं पसंदि था कनि वधीक? माण्हू वधीक ई पसंदि था कनि, त इन में फ्लावर आहे न, त असांखे वधीक ई थी वणे। अच्छा, हिन में माण्हू जेके इहे माना सिर्फ़ु पंहिंजे ईअं रखंदा आहिनि ईअं शौक़ु ख़ातिर, या इन में मानी वग़ैरह बि वाक़ई बि रखंदा आहिनि? मानी बि रखंदा आहिनि, महिमान जेके ईंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा आहिनि, इन जे करे सम्झो असांखां वठंदा आहिनि। घणा माण्हू सकाफ़त जे लिहाज़ सां बि त इनखे रखनि था? जी जी, त सकाफ़त आहे हिकिड़ो शौक़ु। हा, पर घटि सकाफ़त जे करे घटि था वठनि, पर जेके आहिनि न पंहिंजे महिमाननि जे लाइ, घर जे लाइ वधीक था वठनि असांखां। रोज़ जे इस्तेमाल में इहे नथी अचनि, सिर्फ़ु महिमान जॾहिं? जी जी, हा हा। काछे अंदरि औरतूं सिलाई जो कमु पिणु कनि थियूं। हिकु जोड़े जी सिलाई 300 वठनि थियूं, जंहिंमें 150 रुपया संदन ख़र्चु हुजे थो। उनखां अलावा वॻनि ते कढ़ाई करणु, मोती ऐं सितारूं लॻाइण में पिणु खेनि महारत हासिल आहे। संदन चवणु आहे त हिकिड़ी सॻी ठाहिण में संदन 150 रुपया ख़र्चु आहे ऐं हिकु सॻी 250 रुपयनि में विकिरो कनि थियूं। पोइ एक ठहंदो, सॻी ठहंदो, दॿकी ठहंदो। असां गुरबत घणी आहे, ॿिया अदा सामान त दुकान ते बि मिलंदा, पर घणा कर असां जो हिकु मंगवाईंदो, जो हिकु जेको मंगवाईंदो उहो असांखे बचत थींदी आहे, जेको दुकान ते मंगवाईंदो उहो बचत कोन थींदी। हा, दुकान सॼे आसे पासे घणे आहिनि उथां ई। ऐं ॿिया त असांखे गुरबत घणी आहे, आबादी कान्हे, मुड़ुस माण्हू जो कमु कोन्हे को, उन में असां अपना कपिड़ा लटा जेको घर जा ख़र्च थींदा असां पाण आप संभलींदा आहियूं, उहो ई हिसाब न। हिकिड़ी सॻी जेका आहे उहा घणा ख़र्च खावे? अदा हिकिड़ी सॻी ए जेका ए ढेरी इहा 10 रुपया मिलंदी, ऐं ढेरी विच 3 गोल ठाह वेंदनि उहे विच। ऐं ए जेको आहे असां 50 ते गोटा मिलंदो, 50 जे गोटे विच 3 सॻियां ठाह वेंदियूं आहिनि। उहे विच सॻी विच 70-80 माना 3-4 सॻिया लॻी था ठाह ॾेसि, उहे विच 70-80 हिकिड़ी विच बचसी। सभु ख़र्च 2 सॻियनि जा ख़र्च लाह वेंदा, हिकिड़ा बचत थी वेंदी। उहे विच कुझु ॿारनि जा ख़र्च करंदो, कुझु घर जा ख़र्च करंदो,
ई हिसाब नाल ॾींहं च घणा सॻिया ठाहो? ॾींहं में चादा जोड़ा ठाहे वञो, कुझु घर दा कर्म बि संभलाईंदी आहियां, मानी टिकी पाणी थोरो पाणी बि असां को परे ऐं ॿारनि को बि कुझु संभलाईंदी विच जोड़ा हिकिड़ा ठाहे वञो, माना 160 ॾींहं जो ठाहींदी आहियां। कुझु ॿारनि को ॾींदो, कुझु मुड़ुस माण्हू को कमु कोन्हे, को अपना घर दा ख़र्च कराईंदो, भाॼी थई चांहि खंड ॿारनि दा ख़र्च, छोकिरी वॾी स्कूल वेंदी उनदी पढ़ाई दा करो। हाँ सभु था करनि, ॿी असां रोज़गार कान्हे। न पर इहो बि न हुजे त पुछे क्या थी वेंदो सारा पिछे आदा जेको नसीब कुझु मुड़ुस माण्हू वालो बि कराईंदनि, ॿाहिरि निकल वेंदे नहीं थी सघंदा आहे त पिछे मजबूरी आहे, पिछे कुझु चुप बि किथे बैठो, कुझु वाल ॿारनि को दिलासा ॾींदो अमां घणा थीसी अॼु कोन्हे वाल सुभाणे ई हिसाब न लदा मुल्क छोड़ वेंदो। 7 साल भाना वञी बैठो, 7 साल वाही वञी बैठो, तॾहिं बि गुज़र न थिया। अपनी ज़मीन कान्हे को जो थाई जगह चा बहूं छोड़ क्यों वञे भला? छोड़ गुरबत जे हिसाब नाल वेंदो, ॾुकर पो वेंदा, बरसात कान्हे का कमाई कान्हे का, कमाई द रिश्ते नाल उथाई वञी बांधो, पिछे मुड़ुस माण्हू दा बि कम थींदा, मैडा बि थींदा, पिछे उथाई बच्चे पलाईंदे। काछे दी माई सॼा ॾींहुं लोड़ींदी कोन्हे पई? सॼा ॾींहुं लोड़ींदी, खूह ते पाणी चा घड़े वेसो उठाऊं भरेसो, पानी दा हिसाब भी असा का है, असा का पोरे दा भी है, असा क्या करके क्या करूं, पर काछे वाले मैं तमाम मजबूर हूं। क्या थियण घुर्जे? सरकार तो साले क्या करे? असा का सरकार जेको असा को तो पहला पानी खपे, ॿिया असां गुरबत कढे, असां मदद करावे, इहा असां लाइ थिया त असां लाइ सभु कुझु। ॿिए नंढे नंढे कर्ज़ तो न खपनि, नंढे नंढे कर्ज़ जे आस्ते आस्ते कमु करो। अदा कर्ज़ खपनि, थी सघंदा असां बचत न थी वञे, उहो कर्ज़ वापसि कीअं थी वे, वापस असां वापस द ज़िम्मा न चा सघूं न। असां का तो उहो जेका अपने हथ च थींदी पिया 10 रुपया बचेंदे पोइ 10 रुपया खांदे पोइ वाल उहे 10 रुपया बि खप पवंदे आहिनि, वाल उहो दुकान वाले का चा उहो पोहरिया करेंदो कमु करेंदो, वाल उहो ॾे वाल नवीं चईंदो, इहो बि कर्ज़ वाला बि असां का हिसाब न थी सघिसी। औरतुनि पारां तदी थदी कमु करे उन मां हासिल थींदड़ आमदनी मंझां न रुगो घर जो ख़र्च हलाइनि थियूं, पर पुटनि तोड़े न्याणियुनि जी शादी लाइ बि आहिस्ता आहिस्ता सामान गॾु कंदियूं रहनि थियूं। संदन चवणु आहे त मर्द औलाद जी शादी लाइ थोरी घणी मदद कंदा आहिनि, बाक़ी समूरो ख़र्च उन्हनि औरतुनि खे ई करणो पवंदो आहे। मर्द वीचारे मजबूर आहिनि, को कमकार थींदा त को करंदा आहिनि मजदूरी ते, आपड़ा ना का आबादी है ना का बनी भी है से ज़मीन भी कानी है का ना, तो बेचारे वाले निकल वेंदे आहिनि, क्या करूं पीछे वाले माया वीचारे मथा ॾियनि थियूं छोकिरियां थिया काछा बा तो बा पूरे काछे च ईअं है न, औरतां ई कमु करनि। हा बा औरतां घणा करंदियूं आहिनि मथा ॾियनि, छोकिरे बि वीचारे वस करंदा आहिनि, मुड़ुस माण्हू आदनि त असां माया दे मुताज हूं क्या, जा असां का शइ न होवे क्या बा, कुझु माई करंदी है कुझु मुड़ुस माण्हू, पर घणा तमामु कोशिशि माई को घणी है। हा न्याणियां दा ॿार अॼु ये सुठी शइ आई है, मां ये 2 रुपये बचाए हैं, ये छोकरी का ज्ञान रखा। हाँ मत मेरे माट हाँ डाज ते खींदो। हाँ मर्द माणिया का बेचारिया का थी सकता है, नहीं थी सकता तो पीछे ज़रूर न्याणी को तो डाज ॾेवण, पर नमूस मुड़ुस माण्हू दा हाँ मर्द माण्हू दा तो ये अबे अपने ॾिता, ये अम्मा ॾिता, पर ना तमाम घणी कोशिश न्याणी दा ॿार वाले थींदा, मर्द माण्हू ते नाला हूंदा है, पर हमेशा यादगिरी माँ को तमाम घणी है। मन करे औरतां पर नाला भरदे ना। हाँ हाँ जाहिरी है ना। हाँ दी परणायस पोटर परणायस, पर मन कम औरतें ना होना क्योंकि बचत पैसे सब औरतें ने होना। हाँ बाबी क्या करीजे। हाँ जरूर मर्द शाम दा इहो बेखने सन तो दोपहर होटल ते वनी चा मां पियो या क्या। हाँ होटल हाँ यह भी गाल जरूर है निके होटल बास का के लिए के बेचारे याद देन, पर ना ता सको नहीं आ सकते जो सका है नहीं के ना एड़े तो बाकी है ना मोबाइल दे इजी लोड देला जो डॉक्टर सका गिंदन। हाँ ये जई गाली पर ये कदे हाँ ये गेनो इंदा तो बचत कानी कार ली द ट्रोपा थी अब सवाड़ी या सीवाणी थई तडे तेरे को मनु सवाड़ सींदा है सबके को खबर है सवाड़ सी उतो घते न उहा थया बरली थई को आड़ा पाड़ा देंदा है असाडे मना इताई तेल आके ते आरू बरू एड़ी बचत डोकड़ा दी है कान का, पर लाचार का जे मना के है उही का बहा के वधी को कासे कसारे गरीबों वालो चा छोकरियां हाँ पत चिकारा मां खाए रही हो बिट्रो पड़े गिनू मत कुछ बच पोसे रलियों से बन अब आके चवा कच्चो पको कावा ये जेके वर्था आहिनि सभु था ॼाणीनि आर बि घणो था हणनि दिन
ऐं उतां जेका पैसा बचनि उहे काॾे कनि? सा बचन बचड़ा नंढड़ा आहिनि कपाए था छॾीनि ॿुधीनि हर कंहिंखे आहिनि ॿ टे ॿार आहिनि सो बचनि खे हर कोई थो ॾिए कपाए था छॾीनि उहो माना घर जो ख़र्च ख़र्च थो भाॼी भूती मर्द था कनि वीचारा बीमारी बणियूं जेके थियनि थियूं बीमारियूं बड़ियूं बि तोसां कूड़ कोन्हे पा थिए थो ज़मानो आहे हुतां उधार खण हुन खां खण पोइ इहो लका थिए 2-3 हज़ार हुतां खण माइट मिटनि खां पंहिंजनि खां खणी पोइ था वीचारा वञनि न पोइ वरी उन्हनि खे तव्हां ॾियो वरी हा वरी ॾियूं न माना पोरियो उधार जे बाबति हा पोरियो कयो हा पोरियो करे उनखे वापसि कयो हा मां शादी मुरादियूं जेके कंदा हो तव्हां उन में तयारी केरु औरत कंदी आहे या मर्द कंदो आहे? औरत कंदी आहे हा कहिड़ी तयारी कंदी आहे छा कंदी आहे? ॿुधे न सभु सिलट ठाहे था छॾीनि रली आहे अबा विहाणो आहे अबा ज़मानो आहे कपिड़ो आहे लटो आहे सभु औरत कनि मर्दनि खे ख़्यालु कोन्हे उहो सभु औरत हा औरत ऐं उहा जेका पोरियो तव्हां कयो उन मां कुझु पैसा बचाए रखो बचत बि थिए थो त बचायूं था न त थो वञे ख़र्च में थो वञे बचत कोन्हे बाबा बचत कोन्हे नंढड़ा बच्चा आहिनि खणी था वञनि कमु कार घर जो करे वरी पाणी आहे काठी आहे टोपो आहे ॿारनि जो संभालणु सभु कमु था कयूं ॿारनि जो ख़र्चु आहे ग़रीबत ॾाढी आहे पर हाणे छा कजे अच्छा मिसाल तव्हां खां पुछिजे तव्हां कहिड़ो कमु कंदी हो त तव्हां छा कंदी? असां रिलियूं सिबियूं हे ॻठ ठाहियूं आरणूं अॿे खे चवां इहो माना भर्था ॻोटो आहे सभु हणूं था हा उन में तव्हांखे माना मिसाल जीअं रिली ठाहियो या अॻठ ठाहियो अॻठ केतिरे जो हूंदो तक़रीबन? अॻठ 200 बि आहे 300 बि आहे 100 बि आहे पोइ ख़र्च सां आहे तव्हां घणो ख़र्चु कयो उन ते? उन ते असां ख़र्च जेके 100 माना 200 वारो आहे त उन ते 100 माना 150 ख़र्चु आहे त 50 बचे थो अधु खे चवनि बाक़ी 300 वारो त उन में 100 थो बचे माना 50-100 हा 50-100 वधीक कोन्हे अच्छा उन 50-100 मां तव्हां कीअं हलायो कमकार कीअं कयो? मिड़ी बसि बचड़ा उन्हनि खे ॾे माना घर में हलाए त पूरी कान्हे बा हा माल धारियूं कॾहिं ॾिस चेलो वरितोसीं कॾहिं ॾिस बचनि जे लाइ कपिड़ो वरितो बसि ईअं मिड़ी वक़्तु गुज़ारियूं था वक़्तु कीअं थो गुज़रे भला? बसि सूरनि जो बा वक़्त में हाल कोन्हे हे त महीनो सफ़ा माना तंगिशी आहे मां न माना हिकु त काछे में ॾुकार वारी ॾुकार ॾाढो ठीकु आहे त पोइ उन में माना औरतुनि जो केतिरो माना मदद केतिरियूं कनि थियूं मदद मर्दनि जूं जो घर जो गाॾो हलाइनि थियूं? बसि जेको पुॼे थो लाबारा कयूं जे माना काचो वसे त वञी लाबारा कयूं चूंडा कयूं अबा कुढियूं कयूं वाण कयूं सभु कुझु बसि सभु माना महिनत सभु कयूं था अच्छा इहो जेको कमकार तव्हां चओ थियूं इहो तव्हां अहिड़ो कयूं थियूं या तव्हां ॿी जेके छोकिरियूं जेके नौजवान आहिनि उहे बि कनि थियूं? हा उहो टोपो घर में हणनि थियूं बाक़ी माना ॿाहिरि असां कयूं था टोपो घर में ॿाहिरियों कमु असां ते मजबूरी में वीचारियूं जेके आहिनि उहे बि निकिरनि थियूं जेके ग़रीब सफ़ा आहिनि त उहे बि पोइ माना विधियूं अॼोके दौर में जिते हर माण्हू ज़िंदगी जे बुनियादी सहूलतुनि खे हासिल करण लाइ जुस्तजू में मसरूफ़ रहे थो उते काछेवासी महिनतकश औरतुनि जो पंहिंजे ख़ानदान खे अॻभरो करणु हिकु वॾो उत्साह जोॻो अमल आहे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त काछे जी जफ़ाकश औरतुनि खे पाण भरो थियण लाइ खेनि नंढा नंढा कर्ज़ मुहैया कया वञनि जीअं उहे पंहिंजे फ़न खे न रुॻो अॻिते वधाए ॿॾोकड़ कमाइण जूं थी पवनि पर पंहिंजो तयारु कयल सामान शहर जे मार्केटनि ताईं पिणु पहुचाए मुनासिब मुनाफ़ो कमाए सघनि। कैमरामैन साजिद बलोच सां गॾु अमर लाशारी KTN न्यूज़ जोही। वाण वटे थी हो सुबुह सांझी रात ॾींहुं आंधी मांझी मुगरन जिया मारो मारी मुगरन जिया मारो मारी सूरन में आहे वेचारी ओ दर्दन में आहे वेचारी हर हिकु नारी काछे वारी हर हिकु नारी
काछे वारी सूरन में आहे वेचारी, ओ दर्दन में आहे वेचारी।